ख़वातीन हज़रात ऐं मुअज़्ज़िज़ दोस्तो अस्सलाम वालेकुम। हिन खां अॻु वारी वीडियो में अव्हांखे इस्लामाबाद कैमरा जी अख सां ॾेखारण जी मुख़्तसिर कोशिशि कई हुई, जेका जारी रहंदी इंशाअल्लाह। अॼु इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे हिकिड़ो चकर कोहमरी जो लॻाए था वठूं। त साथियो, पार्क रोड खां हलंदे रावल चौक तां गुज़रंदे असां हिकु भेरो ॿीहर मरी रोड तरफ़ हली रहिया आहियूं। कश्मीर चौक, जंहिंखे मरी चौक सां सुञातो वेंदो आहे, उतां असां गाॾी में तेल भराइण खां पोइ साम्हूं कश्मीर चौक क्रॉस करे बाराकहू बाईपास तां गुज़रंदासीं। बाराकहू इस्लामाबाद जो हिकु अहिड़ो इलाइक़ो आहे जिते गॾियल आबादी आहे, याने लोअर मिडिल क्लास ऐं कुझु आला ऑफिसरनि ऐं ताजरनि जी बि रिहाइश हिते आहे। जॾहिं बाराकहू खे बाईपास न मिलियो हो त ख़ासि तौरु कश्मीर ऐं कोहमरी वञण वारनि मुसाफ़िरनि ऐं सियाहनि लाइ इंतिहाई मुश्किल मसइला पैदा थींदा हुआ। ख़ासि करे गर्मियुनि में रोड कलाकनि ताईं बंदि रहंदो हो। ट्रैफिक जाम हुजण जे करे नंढा तोड़े वॾा सियाह पंहिंजे गाॾियुनि में क़ैद वारी हालत में अची वेंदा हुआ। अगस्त 2023 में मौजूदा हुकूमत जे वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ इन बाराकहू बाईपास जो इफ़्तिताह करे जनरल ट्रैफ़िक लाइ ऑपरेशनल कयो। कोहमरी लाइ बाराकहू क्रॉस कंदे ई ॿ रस्ता अची वञनि था। हिकु रस्तो खाॿे पासे पुराणे टोल प्लाज़ा खां थींदो गलियात, जंहिंमें घोड़ा गली ऐं लॉरेंस कॉलेज वग़ैरह खां थींदो मरी पहुचंदो, ऐं साॼे पासे खां जेको रस्तो हाणे उनखे एक्सप्रेस वे तौरु सुञातो वेंदो आहे, हिकु वॾो रस्तो जेको आज़ाद कश्मीर ताईं वञे थो, उहो रस्तो पत्रियाटा, लोअर टोपा ऐं कश्मीर तरफ़ वञे थो, जेको मरी खे बाईपास आहे। असां साॼे पासे जी चूंड कंदे हींअर पहुता आहियूं टोल प्लाज़ा ते। हीअ आहे कोहमरी जो ऐं कश्मीर जो टोल प्लाज़ा। हीअ कोहमरी जो ड्रोन ज़रिए मुख़्तसिर व्यू अव्हां आॾो आहे, जंहिंमें पिंडी पॉइंट, माल रोड ऐं GPO वग़ैरह नज़र ईंदा। कोहमरी में हर वक़्तु नज़ारा बदिलबा रहंदा आहिनि। कंहिं वक़्तु बिल्कुलु हूंदा ऐं ककर हेॾां होॾां पिया डुड़ंदा, त कंहिं महिल मंज़र बिल्कुलु चिटा ऐं साफ़ थियो वञनि। दियार ऐं चीड़ जे ड्रिघनि वणनि में पखियुनि जूं मिठियूं ॿोलियूं बि ॿुधण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। कश्मीर पॉइंट ऐं पिंडी पॉइंट ते वरी सफ़ेद रंग जे घोड़नि जी सवारी करण सां बि हिकु अलॻि ई तजुर्बो हासिलु थिए थो।
चवंदा आहिनि त कोहमरी राति जो जाॻंदी आहे। सॼी राति औरतूं मर्द तोड़े जो ॿार सियाह पिया हलंदा आहिनि, रोडनि ते पिया घुमंदा आहिनि। तव्हांजो सुबुह सादिक थी वेंदो आहे ऐं पोइ निंड अखिड़ियुनि सां ख़ूबसूरत यादुनि खे सहेड़े पंहिंजे पंहिंजे रिहाइशी मागनि, होटल्स, फ्लैट्स ऐं ॿियनि जंहिं ॾांहुं वापसीअ जो रस्तो वठंदा आहिनि। दोस्तों, तव्हांजे मुफ़ीद रायनि ऐं सलाहुनि जो इंतज़ारु रहंदो। इन सां गॾु अॼोकी व्लॉग जो इख़्तिताम कजे थो। हमेशह वांगुरु यार ज़िंदा सोबत बाक़ी। मिलंदासीं कंहिं ॿिए हिसे में। अल्लाह हाफ़िज़।